बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम नाज़रीन प्रोग्राम सुपर मेलान में आऊं हैं तहां जी मेज़बान तहरी मवा ऐं नाज़रीन तहां जो साथ भी हूंदो फोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा जीअं त नाज़रीन मोकलूं ॿारनि जी जारी सारियूं आहिनि ऐं केॾी महिल मौसम सर्द केॾी महिल गर्म ऐं ख़ासि तौर ते की राति जो जेको पहाड़ अचे थो 2-3 वॼे उहो थोरो थधि हुन में महसूसु थिए थी लेकिन 8-9 वॼे ताईं त गर्मी ई आहे ऐं ख़ासि ॼण ककर बि अचनि था लेकिन उमेदु आहे त को मींहुं बि वसे त जेसिताईं उहो थधिकार थी वञे लेकिन तव्हां पंहिंजे ॿारनि जो घणो घणो वधि में वधि जेको आहे ख़्यालु रखो गर्मी जे लिहाज़ सां क्योंकि हीट स्ट्रोक थिए थो ऐं उन में केतिरियूं त ॾिसो ऐं ख़ासि तौर ते ॿियो पाणी जो हीअं इशू एतिरो लथो क्योंकि ॿाहिरि जेको माण्हू आहे उहो कहिड़े बि क़िस्म जो पाणी यूज़ थो करे वठे इन खां बहितर आहे त ॿाहिरि निकिरो था त पंहिंजे घर जो ई बॉइल करे पाणी पाण सां थधो करे बॉटल खणी गॾु घुमो ऐं उनखे अगरि कवर कंदो त उहो हर वक़्तु थधो ई थधो रहंदो जीअं त नाज़रीन हाणे असांजे प्रोग्राम में तव्हांखे ख़बर आहे त सुबुह महिल प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि असां वटि अचो त नाज़रीन तव्हांजो उन्हनि सां तारीफ़ करायूं ऐं ॻाल्हि अचे थी फिटनेस जी ऐं हेल्थ जी योगा ट्रेनिंग जी त नाज़रीन जीअं योगा नालो खे यकीननि तव्हां सुञाणे वेंदव निर्दोष साहब अस्सलाम वालेकुम बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां कीअं आहियो हमेशह वांगुरु फिट फाट शुक्र आहे कॾहिं कॾहिं ईअं लेज़ीपन थींदो आहे भला कुझु बि न कयां छॾां थींदो आहे हा इंसान आहियूं गर्मियुनि लाइ छा चवंदव गर्मियूं तमामु हिन साल जेके थियूं आहिनि मतिलबु रिकॉर्ड तोड़िया आहिनि ऐं अञा गर्मियूं थींदियूं असां हर साल तक़रीबन ईअं चवंदा आहियूं त रिकॉर्ड तोड़े छॾियो आहे हिन साल जेको थिया आहिनि 56 सेंटीग्रेड तक वई आहे गर्मी सही लॻे थो निर्दोष खे घणी गर्मी लॻी आहे हा न हिते त कल त हैदराबाद में त पतो बि न पियो हले मतिलबु एॾी गर्मी ऐं हवा जो बिल्कुलु सफ़ा बंदि तव्हांखे छा वजह लॻे थी अहिड़ो क्लाइमेट में एॾी तब्दीली पोल्यूशन जे करे ज़बरदस्त सही पोल्यूशन जेका असांजी थिए थी उन सां अलाही केतिरा अञा ताईं छा थियणो आहे हे त 2019 आहे छा थियणो आहे 2-3 सालनि खां पोइ जेके चेंजिस ईंदा क्लाइमेट चेंज जे लाइ असांखे मेंटली रेडी रहणु खपे त माना निर्दोष जेका अञा अॻिते जी प्रिडिक्शन कनि पिया पुछूं था त अलाए कहिड़ी बि प्रिडिक्शन हूंदी हाणे लॻे थो तव्हां प्रिडिक्शन वारो कमु बि शुरू करे छॾियो आहे पर तव्हां सां गॾो गॾु असां सां ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि उन्हनि जो बि आउं तारीफ़ कराईंदमि बहितरीन सिंगर आहिनि उस्ताद बि आहिनि माशूक साहब अस्सलाम वालेकुम अस्सलाम कीअं आहियो दुआऊं तव्हांजी तव्हां ख़ुशि आहियो बिल्कुलु ठीकु लॻे थो गर्मी कुझु घणी थी वई आहे बसि 2-3 ॾींहं अॻु में दादू वियो होसि तव्हां मोटियो आहे त अञा सही न आहियो अच्छा त दादू जी गर्मी लॻे थो खयूं आहियो ओॾे तमामु घणी गर्मी आहे हिते आहे पर उते तमामु ओहो पोइ ॾिसो इंसान कीअं पोइ आख़िर सर्वाइव करे बसि पहिरियां त उते हूंदा हुआसीं जॾहिं त महसूसु कान थींदी इहे घर जा कमकार इहे रांदूं खेॾंदा हुआसीं सभु कुझु हाणे जॾहिं खां हिते आया आहियूं हाणे पोइ हिते रही कोन था सघूं हिकिड़ो ॾींहुं कोन था रही सघूं वरी था भॼूं ऐं ॾिसो न त सर असां पोइ बि अलाए शुक्र असां हर वक़्तु छा थधे छांव में वेठा आहियूं हींअर बि एयर कंडीशन में वेठा आहियूं लेकिन जेके माण्हू मज़दूरी पोरियूं था कनि सॼो ॾींहुं उस में उन्हनि जो कीअं गुज़रे असांजी जेका बॉडी आहे उहा एडेप्टेबल आहे मतिलबु साइंस जे मुताबिक़ असां जहिड़े माहौल में रहणु पसंदि कंदा आहियूं उनखे असां एडॉप्ट करे वठंदा आहियूं आसाइश वारो माहौल इंसान तकिड़ो एडॉप्ट कंदो आहे सपोज तव्हां एसी में रहणु शुरू कयो हाणे तव्हां गर्मी में रही कोन सघो मज़दूर खे असर न कंदी उहो रहियो पियो आहे न बॉडी फिज़िकल चेंजिस उन ते एडॉप्टेबल आहिनि त न आई हैव टू सर्वाइव इन दिस सीज़न असां जीअं आसाइश ॾांहुं वधूं था तीअं पोइ असां बैकवर्ड नथा वञी सघूं छाकाणि असांजी बॉडी अॻियां वधी सघे थी पोयां ॾुखी आहे पोयां मूव करणु ॾाढो ॾुखियो आहे त मज़दूरनि जे लाइ एतिरी मुश्किल न आहे जेतिरो असांजे लाइ आहे जो अधु कलाक एसी में वियूं वरी उस में वरी वाट एवर जेके असां कमकार कंदासीं तमामु घणो ख़्यालु रखणु तॾहिं त असांजा जेके ॿिया वॾा आहिनि पहिरियों उहे चवंदा आहिनि एसी खां परहेज़ कयो एसी तव्हांखे जेको आहे हॾु ॻारींदी तव्हांजा वीचारनि ॾिठी कान्हे एसी त उन्हनि खे ख़बर आहे न तॾहिं त वेहण को लाराईंदा आहिनि मूं काफ़ी अहिड़ा इन वक़्तु एजिस जेके आहिनि उहे माण्हू ॾिठा आहिनि त उहे एसी खां लाराईंदा आहिनि कीअं माशूक साहब असांजा वॾा 700 साल पुराणा पोइ हिते बि कोन हाणे बि असांजा वॾा वाल साहब ॾाढो उन्हनि एसी में उहे बि वेठा निर्दोष त उन्हनि वाक़ई तॾहिं विंडोज़ जेके एसियूं तमामु घणियूं हूंदियूं तक़रीबन उहे हूंदियूं पोइ उहे इहो हूंदो जो उतां जीअं माण्हू ॿाहिरि निकिरंदो पोइ वठिजी वेंदो अधरंग जूं बीमारियूं उन मां ई थींदियूं तमामु घणी गर्मी असांजे इलाइक़नि में वरी उते यकदमि जो माण्हू निकिरंदो ॿाहिरि त पियो आहे वरी खणो लाल बत्ती तॾहिं दादू मां लाल बत्ती खणी ईंदा वॾी हॉस्पिटल इहा हूंदी सही इहे ॾिसो तॾहिं त पर हाणे असां पूरो डिपेंडेंट थी चुका आहियूं छा कयूं
पर हाणे ॾिसो मोकल बि आहे, ॿारनि जी मोकलूं बि हलनि थियूं, तव्हां उस्तादनि जी बि मोकलूं हलनि थियूं, कीअं पियो गुज़रनि? ॻाल्हि साॻी आहे। ॻाल्हि साॻी आहे, हा, रूटीन सुबुह जो सर स्कूल चई निकिरंदा हुआसीं, हाणे सही सुबुह जो वरी कंहिं ॿिए कमकार सां सही। का भाॼी वठणी आहे, को ॿियो सामान वठिणो आहे, कम असांजे मथां आहिनि साॻा ई। भाॼी वठण लाइ केतिरी देरि लॻंदी हूंदी? भाॼी वठण लाइ काफ़ी टाइम लॻे थो, मसलन घणी बार्गेनिंग कंदा? नेठि थोरो परे वञिणो थो पवे, सही। ऐं ॿियो वरी उते पुछणो थो पवे, हा बेगम छा छा वठिणो आहे, हा मूंखां भुलिजी वियासीं, हा मूंखां जेकॾहिं का ॻाल्हि विसरी वई वरी उते वापसि वञिणो पवंदो, इन करे उते ई सभु कुझु पुछणो आहे, देरि ज़रूरु लॻे थी। सही, माना बार्गेनिंग करण में कीअं आहियो भला? न बार्गेनिंग मां न कंदो आहियां। न कंदा, बसि जेको आहे वाइफ कंदी आहे, वरी उहा चवंदी आहे तूं सदाईं मूंखे नुक़सान में विझी थो अची, जेॾी महिल सामान वठण थो वञे। हिते माना उल्टो वाइफ चए थी मूंखे नुक़सान में विझी थो अची, हालांकि हस्बैंड जेके आहिनि उहे चवंदा आहिनि हा न पर घर जे सामान ते हूंदा, शॉपिंग में न हूंदा, उते पंहिंजी हलंदी हूंदी। उते बसि पंहिंजा कन ॻाढ़ा हूंदा आहिनि, बाबा हाणे जीअं तव्हांजी मर्ज़ी आहे, पर्स बि तव्हां वटां, हाणे जेसि ताईं इहो ख़ाली नथो थिए तेसि ताईं तव्हांजी आहे मर्ज़ी, असां चुप करे बीठा हूंदा आहियूं बसि। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, लॻे थो तव्हां इलाही कोऑपरेटिव आहियो, बिल्कुलु तमामु घणो ॾकजा न आहियूं। ज़बरदस्त, ईअं न त शायदि माशूक साहब थिए पियो त हींअर घर बि वञिणो आहे मूंखे। गर्मी लॻी पई आहे, वरी ॿाहिरि वञे घर वञे, हा त पोइ हालत अञा ख़राब थी वञे। वाह वाह, ज़बरदस्त। चलो असां हिन ॻाल्हि ते वधीक नथा ॻाल्हायूं, खामखा गड़बड़ी थी पए। तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं आख़िर गर्मियुनि खे एंजॉय करण जो कुझु छा प्लान अथव? असांजो मोस्टली शेड्यूल त असांजो चेंज कोन थींदो आहे, हुजे सियारो ऊन्हारो वॉट एवर, स्कूल हुजनि न हुजनि, असांजो रूटीन जेको आहे एज़ इट इज़ हलंदो रहंदो आहे। बट हींअर गर्मी में असां कोशिशि कंदा आहियूं त ॾींहं जे टाइम जेतिरो थी सघे ओतिरो ॿाहिरि घटि न करूं, जेतिरो पॉसिबल आहे, मतिलबु जेके कम असां मतिलबु शाम जो छॾाए सघूं था उहा असां कोशिशि कंदा आहियूं त हींअर घटि ॿाहिरि निकिरूं। एंड ओवरऑल ॾिठो वञे त हींअर जेका गर्मी आहे उनमें जेके क्लाइमेट चेंजिस आहिनि इहो तमामु घणो सिहत लाइ नुक़सानकार आहिनि। सही, बिल्कुलु। त हाणे सुभाणे मिसाल अॼु जे नाले प्रिडिक्शन हुई बारिश जी, तूफ़ान ईंदो, वॉट एवर हे हो, त पॉसिबल आहे अचनि या छा कुझु, त पोइ बहितर हालात थींदा। पर हींअर जेका गर्मी आहे उनमें जेतिरो थी सघे बची सघो था बचो। ऐं नंबर 2 जेका मां हींअर 2-3 ॾींहं ग़लती कई त मूंखे बि ज़ुकाम थी वियो, एसी मां निकिरी वरी ॿाहिरि था वञूं तकड़ा, वरी कमु तकिड़ो जोड़ छॾाए वरी पघर थियनि था, वरी डायरेक्ट एसी में, त तमामु ग़लति आहे, टोटली ग़लति आहे, सिहत जे बिल्कुलु ख़िलाफ़ आहे। सो इन खां बचो जेतिरो थी सघे थो, सर्दियुनि में गर्मियुनि में हींअर जेतिरो थी सघे थो सर्द गरम खां बचो। इवन ख़ासि करे घर में लेडीज़ छा कंदियूं आहिनि जो कुकिंग करे ठीकु ठाक मतिलबु हूंदियूं आहिनि पसीने में, डायरेक्ट वरी विझण वेंदियूं आहिनि, तव्हांजो अधरंग थी सघे थो, तव्हांखे पैरालाइज़ेशन अटैक अची सघे थो, इन्हनि शयुनि खां बचो जेतिरो थी सघे। थोड़ी देरि वेट कनि जेसिताईं पघर वेट कयो। इवन साइंटिफिकली असांखे सिर्फ़ु हिकु दफ़ा विझणु खपे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो त बायोलॉजिकली असांजी बॉडी, असां विझण खे हिकिड़ो नॉर्मल एक्ट वठंदा आहियूं, बट बायोलॉजी में इहो हिकिड़ो मतिलबु सम्झो त वॾी हिकिड़ी वर्ज़िश आहे। बायोलॉजी में विझण हिकिड़ी वॾी वर्ज़िश आहे जेको सिर्फ़ु उथी करे निंड मां उन टाइम बेस्ट हूंदी आहे। विझण जो टाइम जेको बेस्ट हूंदो आहे सवेर निंड मां उथी माण्हू, उनखां अलावा कोशिशि करे घटि सफ़ा घटि, हा इवनिंग में शाम जे टाइम जॾहिं ॾींहं राति ॿई मिक्स हूंदा आहिनि उन टाइम ते। अदरवाइज़ राति जो जेके माण्हू ग़लती कंदा आहिनि विझी करे डायरेक्ट सुम्हंदा आहिनि, तमामु ग़लति आहे, टोटली माना तव्हांजी सिहत जे ख़िलाफ़ आहे, बायोलॉजिकल सिहत जे बिल्कुलु ख़िलाफ़ आहे। घणा अधरंग, हाइपरटेंशन, ब्लड प्रेशर डाउन थियण, अटैक अचण, उन्हनि जे करे सर्द गरम वारे चक्कर हींअर वधीक। हाणे हीअ ॾिसो न त हीअं घर जूं जेके गर्मी को बचण जे लाइ माण्हू भींजे थो, हिकु दफ़ा 3 दफ़ा 4 दफ़ा मुंहुं धोई थो, मुंहुं धोइण लाइ वरी त वेझी ॿाहिरि निकिरे थो, पर जे इहे बि ॾिसो असां लाइ नुक़सान करनि। पर जेके अॼुकल्ह जा नौजवान आहिनि, जेकी बि यूथ आहे, ख़ासि तौर ते छोकिरनि में घणो ई वधि में क्रेज़ आहे, ऐं ॿाहिरि मुल्क में त छोकिरियूं बि आहिनि, इहो बॉडी बिल्डिंग जो रुझान जेको आहे उन्हनि में एॾा साइड इफेक्ट उन्हनि खे थियनि था, किथे किथे बॉडी कंदे कंदे हैदराबाद जो बॉडी बिल्डर आहे, को सिंध जो, को पंजाब जो, को फैसलाबाद जो, वॾा हिननि जा कॉम्पिटिशन थियनि था, हैवी वेटेड खणनि था, उन लाइ वरी उहे यूज़ था कनि कुझु, इहे सभु शयूं आहिनि जेकी हाणे वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी, जेकी त बॉडी बिल्डिंग कंदे कंदे उन जी डेथ थी वई। ऐं अक्सर त हिकिड़ी इहा बि वीडियो वायरल थी काफ़ी टाइम अॻु में, शायदि निर्दोष तव्हांखे ख़बर हूंदी, जेको हुनजो मसल बिल्कुलु ब्लास्ट थी वियो, मसल ब्रेक थी वियो। इहो छा
घणा कॉन्सिक्वेंसिस आहिनि जंहिंमें सभ खां वॾी ग़लती जेका असांजा बॉडी बिल्डर्स या ट्रेनर जे कंदा आहिनि उहो कंहिंखां पुछा न कंदा आहिनि, पंहिंजी मर्ज़ी सां लॻा पिया हूंदा आहिनि। ऐं हिते जेको क्रेज़ आहे बॉडी बिल्डिंग में त जेतिरो वधीक वेट खणूं, जेतिरो वधीक वेट खणूं, जेतिरो वधीक, ईअं न आहे। वेट त गॾा बि खणंदो आहे, बॉडी बिल्डर थोरी हूंदो आहे। स्मार्ट वर्क करणो आहे बॉडी बिल्डिंग में, तव्हांखे स्मार्ट वर्क करणो आहे। असल छा आहे त हिकिड़ो ही पूरो सब्जेक्ट आहे, जीअं ॿिया सब्जेक्ट आहिनि, मौसीकी सब्जेक्ट आहे, साइंस सब्जेक्ट आहे, ईअं बॉडी बिल्डिंग, हेल्थ, फिटनेस सब्जेक्ट आहे जंहिं ते बाक़ाइदा डिग्रीज़ मिलंदियूं आहिनि, जंहिं ते स्टडीज़ थींदी आहे। हिते असां बदकिस्मती सां जेके बि आस पास जिम हूंदा आहिनि उते ट्रेनर खे का डिग्री न हूंदी आहे, कोई सर्टिफिकेशन न हूंदी आहे, उन्हनि खे मसल्स जे बारे में कुझु ख़बर ई न हूंदी आहे त कहिड़ी शइ, हुननि खे ख़बर आहे हा असांजो उस्ताद हीअं कंदो त असांखे बि हीअं करिणो आहे असांखे। सो इहो हिकिड़ो ट्रेंड हलंदो ईंदो आहे, ॾिसी कंहिंजी बॉडी वधीक आहे त ट्रेनर थी वेंदो आहे। असांजो जेको हिकिड़ो मिथ आहे उहो इहो आहे, माना हिते पढ़नि नथा आहिनि सब्जेक्ट खे। उनजो असांखे नुक़सानु इहो थिए थो त असांजी यूथ जेका आहे मोस्टली उहो जिम ॾांहुं रुख करे थी, छो हिकिड़ो फिज़िकल लुक अचे थो तव्हां में। पर उनजे लाइ स्टडी लाज़मी आहे। हाणे अहिड़ियूं खोड़ वीडियोज़ वायरल थींदा आहिनि जंहिंमें टंग भॼी पवंदी आहे, ॿांह भॼी पवंदी आहे, मसल ब्रेक थींदो आहे, टिश्यूज़ फाटी पवंदा आहिनि। उहो हिकिड़ी स्ट्रेचिंग जी लिमिट हूंदी आहे मसल जी, जिथे उहो बर्दाश्त करे सघंदो आहे। मसल्स स्ट्रेच थींदियूं आहिनि, स्ट्रेच जॾहिं बि माण्हू एक्सरसाइज वग़ैरह कंदो आहे, हिकिड़ी अहिड़ी हद हूंदी आहे जंहिंखां पोइ उहो स्ट्रेच न करे सघंदो आहे, टिश्यूज़ फाटी पवंदा आहिनि। असां वटि छा आहे त वेट जी हणणा लॻी पई आहे, हणणा न घणो वेट खणणो आहे, कॉम्पिटिशन में छोकिरो कॉम्पिटिशन न, अञा वधीक अञा वेट खणण सां बॉडी न ठहींदी आहे। मुंहिंजो जेको उस्ताद हो, ही वॉज लेबर हो, पढ़ियल लिखियल कोन हो, बट उन मूंखे इहो चयो त वेट खणण सां बॉडी न थींदी आहे, स्मार्ट वर्क कयो। स्टेमिना जो जेको वेट जेको तव्हां खणी पुटअप करे सघो, बर्दाश्त बि करे सघे। हुन जेको इहो मिसाल ॾिनो गॾे वारो हुन मूंखे ॾिनो, सही वेट त गॾा बि खणंदो आहे। सही, बिल्कुलु सही। त हींअर वठूं था ब्रेक खां पोइ माशूक साहब खां मोटी अची चऊं था त हिननि कॾहिं को बॉडी बिल्डिंग जो कॾहिं सोचियो कॾहिं न कॾहिं टीन एज में हिननि में छोकिरनि खे ज़रूरु ख़्यालु थींदो आहे, उहो ज़रूरु वेंदा आहिनि। त नाज़रीन हींअर वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, हिन प्रोग्राम सां ताबुन कयो सुरहाण चाहे जेकॾहिं वरिष्ठनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि, 10 रुपए कोठी 10 लख रुपए ताईं। त जल्दी कंदा वेझो के दुकान ते सुरहाण चाहे वठंदा, 10 लख रुपए जा हक़दार थींदा। कारे न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताबुन कयो सुरहाण चाहे जेकॾहिं वरिष्ठनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि, 10 रुपए वठी 10 लख रुपए ताईं। ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए, नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो, 0222102855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। जी माशूक साहब, मां पुछूं तव्हां कॾहिं इहो थियो ज़िंदगी में त जिम जो मूं ॾिठो? उहो ईअं जो पाण वॉलीबॉल खेॾंदा हुआसीं, उन करे फिटनेस जी ज़रूरत हूंदी हुई बि, थियो न जेको रनिंग बि कंदा हुआसीं, सही, ऐं डिप्स बि हणंदा हुआसीं। पाण खे बॉडी खे पोइ त वही मेंटेन रखिणो थो पए, बॉडी बिल्डिंग न पर मेंटेन पाण खे रखंदा हुआसीं। ज़बरदस्त। हींअर बि 47 ते पाण आहियूं, एज मुंहिंजी। ज़बरदस्त, शुक्र अल्लाह जो। 47 सही आहे या मां न घुर? न मां न घुर, छा तव्हांजो छा ख़्यालु आहे? मां 68 साल जो आहियां। अलाए मां नंढो सम्झो मञा। न मां त इन करे वॾी तव्हांखे एज पंहिंजी टोटल एज ॿुधाई आहे। ज़बरदस्त, माना इहो थियो एक्सपीरियंस हिकिड़ो। भला पाण खे फिट रखो था। मानी खां पोइ मां पाणी कोन पीअंदो आहियां। अच्छा, ज़बरदस्त, सही। तकरीबन अधु कलाक पाणी कोन पीअंदो आहियां, शुरू में पाणी पी माना इहो तव्हांजी एज जो राज़ आहे हिकिड़ो। हाणे विच में मुंहिंजी वाइफ चयो तूं भला अॻु में पाणी छो थो पी छॾी, सही, मानी पोइ घटि थो खाई। मूं चयो सही आहे, उन वरी घणी खाई वेंदासीं। सही, चयो पोइ मां जो हेॾी थी विया, मूंखे हाणे न ॿुधायो त ज़ालिम मुंहिंजा दुश्मन, अॻु में छो न ॿुधायो मूंखे? माना इहो त सीक्रेट लुकायो भाभी, न मूंखे ख़बर कान हुई न, त हुनखे ॿुधाइणो आहे मूंखे, छो जो मां त शुरू में पाणी पी छॾींदो हुउसि, पोइ वरी जेॾी महिल मानी ईंदी त खाईंदोसि, पोइ हिकु मानी ॾेढ मानी मस हलंदी, चो 1.5 गिलास पाणी तव्हां पी छॾियो, पोइ तूं मानी घटि वणंदी। ज़बरदस्त, चलो भाभी खे तव्हां न ॿुधायो, इलाही ग़लति कयो न, हाणे जॾहिं वेट घटि थिए, पर हाणे असांखे हिकिड़ो ख़ूबसूरत तव्हां गीत ॿुधाईंदा तव्हां भला? हा ज़रूरु, मशहूरु गीत आहे हिकिड़ो पंहिंजो, तमामु घणो हलियो मिठिया ते, जी, तूं प्यार जे नाम खां हेॾो जो छिरकी थी,
उहो तव्हां सभिनी नज़र कंदासीं। वाह वाह, ज़बरदस्त गीत बि एॾो
जबरदस्त 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 एतिरो ख़ूबसूरत गीत ऐं हमेशह जॾहिं बि माना एतिरो ख़ूबसूरत ख़ूबसूरत निर्दोष तव्हांखे कीअं लॻो भला एॾी गहरी सोच में हलिया वियो ज़बरदस्त माशाल्लाह कहिड़ी पाण बि निर्दोष जेका आहिनि सिंगर आहिनि पाण बि ॾिसी माशाल्लाह ॾाढो सुठो मूं सिंधी मौसीक़ी में जेको सरगम जो नओं रंग ॾिठो मूंखे सुठो लॻो तमामु इलाही मूं ॾिठो त इलाही मूंखे गुम सुठो थी वियो ख़ुशि जेके अलाए काॾे ख़्यालात हलिया विया ख़ैर फर्स्ट क्लास ॻाइण जे हवाले सां सोचींदा हूंदा त माना हे करे परफॉर्म कजे त कीअं इहो लॻंदो छा छो न हिननि खां बि हीअं असां हिकिड़ो सुठो सो गीत ॿुधासीं पाण ज़बरदस्त निर्दोष बि जेके आहिनि हर माना कुझु न कुझु जेकी एक्टिविटीज़ हूंदी आहे निर्दोष चवंदा आहिनि ज़रूरु ट्राए कयां निर्दोष का शइ रहियल आहे न अहिड़ी का शइ छॾी न आहे को अहिड़ो इंस्ट्रूमेंट प्ले करण जो सोचियो आहे कॾहिं या कॾहिं प्ले कयो आहे हा कंदा आहियूं गिटार हारमोनियम कीबोर्ड वग़ैरह वाह वाह वायलिन न वायलिन असां सिर्फ़ु वायद हिकिड़ो वायलिन आहे जेको छॾियो आहे ईअं ॿुधाए छॾियो वायलिन वॼाए वायलिन त मूंखे ॾाढो पाण पसंदि आहे ऐं चाहींदी आहियां त मूंखे बि किथे वायलिन वॼाइण लाइ मिले गाजी छा हलिया वञो था उते मिली वेंदो उते उहो त सुरंदो हूंदो आहे उहो बि वायलिन सम्झो आहे न अच्छा फर्स्ट इन्वेंशन सुरंदो आहे पर उनखां पहिरियों सिखो चलो तार आहे उहो तार जो जॾहिं माशूक सां चवनि था त असां जेको उहो ट्राए करे ॾिसंदासीं तव्हां पहिरियों ट्राए कजो पोइ मूंखे ॿुधाइजो इहो सुठो आहे न त तव्हांखे ऐं ख़ासि तौर ते तव्हां ट्रेनर बि आहियो सुठे तरीक़े सां मूंखे ट्रेन बि करे सघंदो ॿुधाईंदो बि त हीअं छा अदा वञे बिल्कुलु इन जे करे मूं चयो ॿियो निर्दोष ॿुधायो त हीअ जेकी हाणे तव्हांखे मां पहिरियों बैग में इहा ॻाल्हि पई कयां तव्हां काफ़ी सारा ॾिसंदड़ व्यूवर्स आहिनि तव्हां पाण एॾा सुठा योगा ट्रेनर आहियो उन्हनि खे छा चवणु चाहींदो त हीअ जेकी अहिड़े क़िस्म जी बॉडी बिल्डिंग्स आहिनि या अहिड़ा जेके हू प्रोडक्ट यूज़ था करनि उनजे दौरान छा उन्हनि लाइ सही आहिनि ग़लति आहिनि हा हिकिड़ो त अंडर 18 बॉडी बिल्डिंग न करणु खपे अच्छा अंडर 18 वारनि खे खपे थो फिज़िकल वर्कआउट कनि योगा कनि एरोबिक्स कनि ऐं जेकी बि घर में हो एक्सरसाइज़िस करे सघनि था उहो कनि आफ्टर 18 अगरि कोई सफ़ा घणो शौक़ु रखे थो छाकाणि बॉडी बिल्डिंग हिकिड़ी वसी फील्ड असां वटि न आहे बदकिस्मती सां सिंध में मतिलबु एतिरी असां वटि मशगूल न आहे सो अगरि कोई कनि था त हिकिड़ी लिमिटेड तादाद में उनखे करे सघनि था तमामु थोरो इवन बॉडी बिल्डिंग जी जेके एक्सरसाइज़िस आहिनि उहो वधि में तव्हां 20 मिनट्स कयो अञा वधीक दिलि करे 30 मिनट्स कयो 30 मिनट वधि में छिके 40 मिनट हिते 2-2 कलाक छोकिरा एक्सरसाइज़ कंदा आहिनि ऐं डाइट में छा हूंदो घर वञी मानी खाईंदा बसर मानी ऐं हिते एक्सरसाइज़ एॾी कंदा छाकाणि रिकवरी नथी थिए जेके मसल्स फाटनि था उन्हनि जी वजह आहे त उन्हनि खे ओतिरा मुकमल इंग्रेडिएंट्स नथा मिलनि अच्छा मूं त ॿुधो आहे तूं एॾा कचा अंडा ऐं एॾा केला खाईंदा आहिनि न्यूट्रिशंस नथा मिलनि उन्हनि खे ॾिसो असांखे एॾियूं शयूं हज़म करण जे लाइ टाइम लॻंदो आहे इवन 6 एग्स बॉयल सुबुह जो छोकिरा क्रेज़ में खाईंदा आहिनि उन्हनि में एतिरी कैपेसिटी न हूंदी आहे उनजो हाज़मो उनखे एतिरो तकिड़ो उन्हनि खे यूटिलाइज़ करे उन्हनि खे उहा एनर्जी ॾे भई 6 एग्स खाधा उनखे 6 कलाक 8 कलाक लॻंदा पोइ वञी उहा एनर्जी तव्हांजी बॉडी में यूटिलाइज़ थींदी हिन खां पहिरियां न थींदी सो यूटिलाइज़ेशन न्यूट्रिशंस जी न आहे सही त असांजे करे उहो नथियूं थियनि रिकवरी नथी थिए तंहिंजे करे उनखे वॾा नुक़सान थियनि था इवन कोई शौक़ु रखे थो दोस्त असांजो भाउ भेण उन खपे थो स्टडी करे पहिरियां सब्जेक्ट खे अदरवाइज़ न करे बॉडी बिल्डिंग जो क्रेज़ आहे वेट लिफ्टिंग आहे हीअं करिणो आहे हेतिरो वेट करिणो 100 किलो इवन मां पंहिंजो ॿुधायां ॿियनि जो मां छो मिसाल आहे त इवन मां पाण 160-170 kg वेट लिफ्टिंग कंदो हुयुमि सो पोइ जॾहिं मूंखे ख़बर पई त न इट्स वेरी डेंजरस फॉर मी इलाही नुक़सानकार आहे त पोइ वरी वापसि रिवर्स योगा त कॾहिं छॾी न हुई न योगा मूं कॾहिं बि लाइफ में छॾी न आहे जॾहिं खां शुरू कई तॾहिं खां छॾी न आहे सो वापसि पोइ रियलाइज़ कनि त जेका वधीक सिहत आहे हेल्थ जंहिंखे चऊं था उहो योगा में मूंखे वधीक मिली अदर देन अदर एक्सरसाइज़िस बॉडी बिल्डिंग सां ॿियूं हेल्थ जा इलाही घणा नुक़सानात थियनि था जेके यंगस्टर नथा सम्झनि हींअर पोइ उन्हनि खे जॾहिं उहो नुक़सानु थिए थो त पोइ उनखे रियलाइज़ कंदा न यार असांखे इहो नुक़सानु थियो मूं बि अक्सर काफ़ी ॿुधो मुंहिंजी फ्रेंड हुई त हुन चयो त मुंहिंजे ब्रदर हद खां वधीक एतिरी चई कई जिम एक्सरसाइज़ वग़ैरह वेट लिफ्टिंग त उन खे हार्ट जो प्रॉब्लम थी वियो उन जा बिल्कुलु हार्ट जा जेके टिश्यूज़ ऐं लंग्स वग़ैरह जेके बि उहे बिल्कुलु वीक थी विया एग्ज़ैक्टली थींदो आहे सो मतिलबु इलाही बीमारियूं
खणंदो आहे बॉडी बिल्डिंग पाण सां गॾु। हा, बॉडी बिल्डिंग ख़राबु न आहे, असां वटि जेको करायो वञे थो अच्छा, माना तव्हांजो चवण अनएजुकेशन आहे बॉडी बिल्डिंग जी, उहो नुक़सानकार आहे। सही, सॼी दुनिया में थिए थी, माण्हू अलॻि 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 एक्सपेक्ट में कनि था, लिमिटेड वे में कनि था। हुते इवन ईअं आहे जो ट्रेनर जी इजाज़त बिना तव्हां कुझु न कंदो। इवन असांजी अगरि योगा क्लास थिए थी त असां हर हिकु स्टेप असांजे ई थ्रू थींदो, तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां न कंदो। सो इहो ट्रेंड आहे सॼी दुनिया में। टीचर जेको कराईंदो तव्हांखे उहो ई लिमिट में रखणो आहे, न त कंहिंजा त अनबैलेंस हूंदा आहिनि मसल्स वग़ैरह। असांजो दोस्त आहे सरवर जानी, पोइट बि आहे। माशू साहब, मां हिकिड़ो ब्रेक वठी न पोइ तव्हांजी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, वठूं था हिकिड़ो ब्रेक। ऐं हिन प्रोग्राम सां ताबन के असुरहान से आहे जेके नव रिश्तनि खे जोड़े थी ऐं हिन सां गॾोगॾु ऐं हिन में कैश इनामात बि मौजूदु आहिनि। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन, प्रोग्राम सां ताबन के असुरहान चाहे जेके नव रिश्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि, 10 रुपए खां वठी 10 लख रुपए ताईं। जी माशू साहब, तव्हां ॻाल्हि पिया कयो। असांजा दोस्त सरवर जानी मला पोइट बि आहिनि। उन्हनि जो नंढड़ो हाणे हुनखे ड्यूटी मिली हुई पुलिस में, पर उहो बॉडी हुनजी सफ़ा सन्हड़ो हुयो। दोस्तनि चयो यार हे पाउडर हिकिड़ो मिले थो, खाइण सां हुन सां बॉडी जेका आहे उहा ठहे थी, हेल्थ वेल्थ तूं कदावर बि आहीं, माना सुठो लॻंदे ॾाढो। पाण में 4-5 दोस्त हुया, उन्हनि इहो पाउडर वठणु शुरू कयो। 2 ॼणा अॻु में बीमार थी पिया, उहे हथ कढी विया। हिनखे इहो थियो जो सभिनी खे ॻोड़ियूं थियणु शुरू थी वियूं, पुठीअ में जिस्म में ॻोड़ियूं थियणु शुरू थी वियूं। ॿिया जेके आहे उहे आस्ते आस्ते छॾींदा। हे 2 दोस्त जेके न पिया छॾनि, हिनखे ब्लड अचणु शुरू थी वियो, ब्लीडिंग शुरू थी वई वात मां। त बि हे पंहिंजे वालदेन सां ॻाल्हि न पियो करे, त मूंसां हे मसइलो आहे। पोइ जंहिं महिल खाई बि न पियो सघे का शइ, पोइ हिन पंहिंजे वालद खे चयो त मां का शइ खाई नथो सघां ऐं मूंखे हिन जे हथ मादे में माना सूर थो थिए। पोइ हे वठी भॻा डॉक्टर खे ॾेखारियऊं। उन्हनि चयो त हाणे मादे में हिनखे कैंसर थी वियो आहे। पोइ घणी कोशिशि हुननि कई वीचारनि, पर उन्हनि कैंसर हुनजो वधी वियो, पोइ ब्लड में थी वियो। पर उनजो कारण इहो ई हुयो जो इहो पाउडर हुननि वठणु शुरू कयो, माना हेल्थ जे चकर में। जवान पुटु हुनजो 22 सालनि जो, नई नौकरी बि हुननि खे मिली, ऐं हुनखे औलाद अञा हाणे नंढड़ो अलाए नंढड़ी थी वियसि, त माना हुननि लाइ सो इहे शयूं आहिनि, तमामु नुक़सानकार आहिनि। इहे शयूं असां जेकॾहिं इहो फ्रूट वठूं या खीर पियूं था, उहो ई असांजे लाइ उहो ई काफ़ी आहे। अगरि हू वीक हुया त केला वग़ैरह खाइनि त बि माना उहो चवंदा आहिनि यकदमि। इहा हिकिड़ो माना भितुनि ते बि लिखियो पियो हूंदो आहे, मोटा जल्दी मोटे हो जाओ, ईअं जेको भितुनि ते चाकिंग थी वेंदी आहे। पोइ नओं जेको ॿार आहे जवान अॼुकल्ह जो टीनेज वारो, उहो चवंदो हींअर जो हींअर बसि मां ईअं थियां, लुक मुंहिंजो अहिड़ो थी वञे, त पोइ उन चकर में पोइ ज़िंदगी पंहिंजी विञाए था वेहनि लुक जे चकर में। सही, बिल्कुलु ग़लति थी वियो। बिल्कुलु इन्हनि शयुनि खां अवॉइड करणु घुरिजे। हर शइ जो हिकिड़ो टाइम आहे, जेकी शइ कंसिस्ट करे थी टाइम पीरियड खे, उहा ई बहितरीन थिए थी। ऐं असांजी महिनत बि जेकी आहे, असां आमतौर ते महिनत पिया कयूं हर कंहिं पंहिंजी फील्ड्स में, उन में अगरि असांखे डे बाय डे सिखण को मिले थो त उन में असांजी सक्सेसफुल आहे, त वक़्तु लॻे थो हर शइ में। बाक़ी इहा तव्हां ॻाल्हि सुठी शेयर कई असांजी। जेके बि छोकिरा आहिनि बॉडी बिल्डर्स जो शौक़ु रखनि था, त उन शइ को अवॉइड कनि। बिल्कुलु ज़बरदस्त, ॾाढी सुठी कयो। जिन तो छा चवणु चाहींदो इन प्रोडक्ट ते जेको? अवल त इलाही घणा प्रोडक्ट्स आहिनि मार्केट में, सो कंहिं ते बि नथा ॻाल्हाए सघूं। बट जेके हेल्थ कॉन्शियस घणा माण्हू जेके अॼुकल्ह पाकिस्तानी ख़ासि करे जेके प्रोडक्ट्स कैप्सूल्स ठहनि पिया था, जेके बुख लॻाराईंदा आहिनि तमामु घणी, उन्हनि जी असां टोटली ख़िलाफ़ आहियूं। छाकाणि हो तव्हांजे हिकिड़े नेचुरल प्रोसेस खे डिस्ट्रॉय कंदा आहिनि। हिकिड़ी अननेसेसरी तव्हांजा हार्मोन्स एतिरा हो क्रिएट कंदा आहिनि जेके तव्हांजे हद खां वधीक बुख वधाईंदा आहिनि। पोइ जीअं उहो तव्हां छॾींदा तव्हां डाइजेस्टिव सिस्टम डिस्ट्रॉय। सो जेके प्रोटीन्स वेट गेनर जेके असांखे फॉरेन खां अचनि था, दे आर नॉट हार्मफुल, उहे नुक़सानकार न आहिनि। असां लोकली जेके हिते प्रोडक्ट्स थींदा जंहिंखे असांखे ख़बर न आहे छा आहे उनमें, उन्हनि जे असां मुखालिफ़ आहिनि माना उहे प्रोडक्ट्स माण्हू। छाकाणि त जिथे बि तकिड़ो रिज़ल्ट्स जी ॻाल्हि हूंदी न, उते मीन्स त केमिकल्स जो माना इज़ाफ़ो तमामु घणो हूंदो। तकड़ी रिज़ल्ट्स कोई बि इवन जेके प्रोटीन्स जेके हूंदा आहिनि या जेके वेट गेनर हूंदा आहिनि, उन ते लिखियलु हूंदो आहे यू हैव टू टेक माना 5, 6, 7 महीना तव्हांखे वठिणो पवंदो, हिते कोई शॉर्टकट न आहे।
उहे नुक़सानकार न हूंदा आहिनि छाकाणि उन्हनि जो हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे, उहो इवन डाइट आहे हिकिड़ी। जीअं असां वटि अॼुकल्ह घणा खीर था अचनि दॿा, वठो तव्हां सॼे ॾींहं जी न्यूट्रिशन थी वेंदी वटि, सो उहे नुक़सानकार न आहिनि एतिरा, बट उन्हनि जा जेके यूज़ आहिनि उहो तव्हांखे सम्झी करे इस्तेमालु करणो पवंदो। जेके बॉडी बिल्डर छोकिरा बॉडी बिल्डिंग करे पोइ जेको प्रोटीन वठनि था या जेके कैप्सूल या जेके पाउडर वठनि था, उन्हनि खे इनटेक करणु नथो अचे, उन्हनि जी ज़रूरत खां वधीक था वठनि, या उन्हनि जी ज़रूरत एतिरी आहे कोन, या उन्हनि जो डाइजेस्टिव सिस्टम उनखे एक्सेप्ट नथो करे। साईं जंहिं ॻाल्हि कई हिते मतिलबु हुननि शायदि स्टेरॉइड पे वरिता, छाकाणि जेके क्रैम्प्स निकिरंदा आहिनि बॉडी में, गोड़ियूं जेके निकिरंदा आहिनि उहे स्टेरॉइड सां निकिरंदा आहिनि ऐं उनजे ग़लति इस्तेमाल सां निकिरंदा आहिनि। मां हिकिड़ी कॉल वठी वठां त पोइ ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। हेलो सलाम वालेकुम भाई, क्या हाल है जी? ठीक है। क्या किथा का पंहिंजो तारुफ कराईंदा? यार मकसूद रंका गुड मिठू रंका राव सरंदी वाला है। अवां के भली कर सुबह मेरा प्रोग्राम में कीअं पे गुज़रे सुबह तहां जी? बिल्कुल सुबह सही है, थोड़ी गर्मी है। गर्मी तो बिल्कुल है। ऐं मेहमान लाइ छा चवण चाहींदव? मेहमान लाइ सुठी वाली ना करना बॉडी बिल्डिंग हवाले सां मास्टर साहब बैठो है, सुठो कलाम ॿुधायो आहे, अञा बि सुठो कलाम ॿुधायो बेहतर आहे। जी जी ज़रूर ज़रूर ज़रूर, ठीक है। तव्हां इहा ॻाल्हि कयो त हलूं था भला सिधो माशूक साहब सां, त भला हिकिड़ो सुठो गीत ई ॿुधाए वठो असांखे। हाज़ुर भाउ जी नज़र कयूं, गीत इंशाल्लाह पसंदि ईंदो। इंशाल्लाह इंशाल्लाह ज़रूर पसंदि ईंदो। तव्हांजो आवाज़ महिरबानी। माया नमूखा
ज़बरदस्त पर हीअं वठूं था हिकिड़ो ब्रेक। नाज़रीन, हिन प्रोग्राम सां ताबुन कयो आहे सुरहाण चांहि, जेकॾहिं रिश्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूद आहिनि। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो।